हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम। मैं तव्हांजो मुज़फ़्फ़र हुसैन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल तालीम एक्सप्रेस। अॼु असीं सिखंदासीं पास्ट सिंपल टेंस, जंहिंखे सिंधीअ में ज़मान माज़ी सादो चइबो आहे। हिन ज़बान सिखण लाइ तव्हांखे पूरो वीडियो ॾिसणो आहे। उमेद आहे त तव्हां ज़मान माज़ी सादो सुठे नमूने सिखी वठंदव। तो स्टार्ट कयूं था पास्ट सिंपल टेंस, जंहिंखे सिंधीअ में ज़मान माज़ी सादो चइबो आहे, जंहिंजी इंग्लिश में डेफिनेशन आहे त सच अ वर्ब शो एक्शन ऑफ सब्जेक्ट इन पास्ट टाइम इज़ कॉल्ड पास्ट सिंपल टेंस। सिंधी में वसो आहे त अहिड़ो फ़ेल जेको फ़ाइल जे कम खे गुज़िरियल वक़्त में ज़ाहिर करे त उनखे ज़मान माज़ी सादो चइबो आहे। हिन जो मददगार फ़ेल डिड आहे ऐं हिन ज़मान जे बयानी जुमिले में डिड न रखंदा आहियूं। हिन ज़मान में फ़ेल जी ॿी सूरत रखंदा आहियूं। जीअं गो आहे त उनजी ॿी सूरत वेंट आहे, राइट आहे त उनजी सेकेंड फॉर्म जेका आहे रोट आहे। अहिड़ी तरह सां असां हिन ज़मान में फ़ेल जी ॿी सूरत इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं ताक़ीदीअ लाइ असां फ़ाइल खां पोइ डिड रखंदा आहियूं। सिंधीअ में सुञाणप त आख़िर में जेको आहे हुनजे में यो हूंदो, या हूंदा, सी हूंदो, या सी या ये वग़ैरह हूंदी। जीअं असां जुमिलो लिखियो आहे, मूं ख़त लिखियो, त लिखियो आख़िर में हुनजे में यो आहे। ऐं हिन जेका फॉर्मेशन आहे त सब्जेक्ट मेन वर्ब टू ऑब्जेक्ट। आई रोट अ लेटर, मूं ख़त लिखियो। लिखियो माना गुज़िरियल ॻाल्हि करे थो। कल्ह लिखियो, परीं लिखियो, महीनो अॻु में लिखियो, ठीकु आहे न, पर गुज़िरियल ॻाल्हि, माज़ी जी ॻाल्हि, मूं ख़त लिखियो। ऐं हिन में असां सभिनी जेको आहे फ़ाइलनि सां डिड रखंदा आहियूं, छो त असांजो हेल्पिंग वर्ब आहे हिकिड़ो डिड, जेको सभिनी सां गॾु इस्तेमालु थींदो आहे। सां, वी सां, यू सां, ही सां, शी सां, इट सां, दे सां, सिंगुलर नाले सां, जमो नाले सां। उनखां पोइ आहे हिन जो गिरदान। गिरदान हिन जो जेको आहे त हिन में असां बयानी जुमिले में असां सेकेंड फॉर्म इस्तेमालु कयो आहे, आई रोट अ लेटर, मूं ख़त लिखियो। पर जॾहिं असां हिनखे नाकारी कंदासीं ऐं डिड जो इस्तेमालु कंदासीं त इहो जेको रोट आहे इहो फस्ट फॉर्म में तब्दीली थी वेंदो। रोट जेको आहे राइट थींदो। जीअं असां लिखियो आहे त आई डिड नॉट राइट अ लेटर। ऐं हिनखे अगरि सुवाली करिणो आहे त डिड आई राइट अ लेटर। सुवाली नाकारी करिणो आहे त डिड आई नॉट राइट अ लेटर। ऐं ताक़ीदी करिणो आहे त आई डिड राइट अ लेटर। जॾहिं बि असां डिड जो इस्तेमालु कंदासीं त सेकेंड फॉर्म वारी सूरत पहिरीं सूरत में तब्दील थी वेंदी। उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां गॾु शेयर कयो। ऐं मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।